Welcome to Time News Studios. You are watching 9 p.m. Bulletin. हक़ जे मार्के खां पोइ वज़ीर आज़म दोस्त मुल्कनि जा दौरा मञण पहिरें मरहले में 2 ॾींहनि लाइ तुर्किया पहुची वियो। सदारती महल में तुर्किया सदर रजब तय्यब एर्दोगान सां मुलाक़ात, ॿितरफ़नि लाॻापनि समेत अहम मामलनि ते ॻाल्हियूं। उन खां अॻु इस्तंबुल पहुचण ते बचाव वारे वज़ीर ऐं गवर्नर वज़ीर आज़म जी आजियां कई। शहबाज शरीफ़ तुर्किया जे दौरे खां पोइ आज़रबाईजान वेंदो। भारत सां ताज़ी छिकताण में चीन सां गॾु तुर्किया ऐं आज़रबाईजान बि पाकिस्तान जी गैर मशरूत हिमायत कई आहे। वज़ीर आज़म दोस्त मुल्कनि तरफ़ां पाकिस्तान जी हिमायत करण ते संदन थोरा मञींदो। 3 मई ताईं जारी रहंदड़ दौरे में वज़ीर आज़म ईरान ऐं उज़्बेकिस्तान जा दौरा बि कंदो। परॾेही वज़ीर इसहाक़ डार, सुद समाज जो वज़ीर अता तारड़ ऐं ख़ासि मददगार तारिक फ़ातमी बि वज़ीर आज़म सां गॾु आहिनि। क़ौम भारत जी इहा ग़लतफ़हमी ख़त्म करे छॾी त क़ौम ऐं फ़ौज विच में वेठा आहिनि। क़ौम ऐं फ़ौज मुतहद हुआ ई रहंदा। भारत ॿीहर अगराई कई त वधीक सख़्तु जवाबु ॾींदासीं। DG ISPR जो ख़ैबर पख्तूनख्वा में शागिर्दनि खे ख़िताब। लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चौधरी चयो त भारत जी स्ट्रेटेजिक मिस कैलकुलेशन ख़त्म थी वई त जॾहिं हू हमिलो कंदो त पाकिस्तान जवाबु न ॾींदो, पर क़ौम पाक फ़ौज सां गॾु शींहं जी भित बणिजी बीठी। अफ़गानिस्तान जो अवाम भाइरनि वांगुरु आहे, पर अफ़गान अशराफिया भारत खां पैसा वठी दहशतगर्दनि खे पनाह ॾेई रही आहे। अफ़गानिस्तान भारत जो सहूलियतकार बणिजी दहशतगर्दनि खे पनाह न ॾे। अवाम लाइ पैगाम आहे त कश्मीर जे पाकिस्तान बणिजण जो वक़्तु अची वियो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिक्योरिटी फोर्सिस जूं इंटेलिजेंस बेस्ड कार्रवायूं। भारतीय तरबियत याफ़्ता 9 ख़्वारिजी मारिजी विया। ISPR चयो आहे त DI खान में फोर्सिस हथां 4 भारतीय स्पॉन्सर्ड ख़्वारिजी मारिजी विया। टांक में ऑपरेशन दौरान 2 दहशतगर्दनि खे जहन्नम वासिल कयो वियो। ख़ैबर जे इलाइक़े बाग में 3 भारतीय तरबियत याफ़्ता दहशतगर्द मारिजी विया। ऑपरेशन दौरान मारिजी वियल ख़्वारिजनि जे कब्ज़े मां हथियार ऐं धमाकेदार मवाद हथु कयो वियो। मारिजी वियल दहशतगर्द केतिरनि ई कार्रवायुनि में मुलविस हुआ। खुजदार में स्कूल बस ते भारतीय स्पॉन्सर्ड दहशतगर्दनि जे हमले में वधीक 2 शागिर्दियाणियूं शहीद थी वियूं। शीमा इब्राहिम ऐं मुस्कान ज़ख़्मनि जा सून सां दम ॾिनो। शहीद शागिर्दनि जो अंग 8 थी वियो। खुजदार हमले में शहीद थियलनि में 7 शागिर्दियाणियूं ऐं 1 शागिर्द शामिल। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त 8 मासूम जानियूं फ़ितनाल हिंदुस्तान जी दहशतगर्दी जे वर चढ़ी वियूं। स्कूल बस ते आपघाती हमले जी पहिरीं ॾींहुं सानिया सुमरो, हिफ्ज़ा कौसर ऐं ईशा सलीम शहीद थी वियूं हुयूं। शागिर्द हैदर, शागिर्दियाणी मलाइका ऐं सैर सलीम इलाज दौरान शहादत माणी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां ज़ख़्मी थियल शागिर्दियाणियुनि जे फ़ौत थियण ते अफ़सोस जो इज़हार। शहबाज शरीफ़ चयो आहे त बलोचिस्तान में दहशतगर्दनि जो मासूम ॿारनि ते हमिलो तालीम दुश्मनी जो सबूत आहे। दहशतगर्दनि हैवानियत जूं समूरियूं हदूं ओरांगे छॾियूं आहिनि। भारतीय सरपरस्ती हेठि पलजंदड़ दहशतगर्दनि खे अंजाम ते पहुचाए सुख जो साथ कंदासीं। PSL 10 जो फाइनल में ऑपरेशन बुनियाद मरसूख़ ज़रिए भारत शींहं जी भित बणिजी बीहंदड़ पाक नेवी खे शानदार भेटा पेश कई वेंदी। PCB मौजी फाइनल मैच में इनिंग्स जे वक़फ़े दौरान ख़ुसूसी तक़रीब थींदी। तक़रीब में सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पाक नेवी जो सरबराह एडमिरल नवीद अशरफ शिरकत कंदा। PSL 10 जो फाइनल लाहौर कलंदर्स ऐं कोयटा ग्लेडिएटर्स विच में लाहौर में जारी। भारत जी पाकिस्तान खे मुआशी तौर कमज़ोर करण जी साज़िश वाक़ई थी वई। पाकिस्तान खे FATF जी ग्रे लिस्ट में शामिल कराइण जी भारतीय कोशिश नाकाम। भारत जी पाकिस्तान लाइ मंज़ूर वर्ल्ड बैंक जे $20 अरब जे मंसूबे जी मुखालफ़त। भारत जी कोशिश आहे त पाकिस्तान खे मुआशी तौर कमज़ोर कयो वञे त जीअं तरक़ियाती मंसूबा न हलाए सघे। भारत IMF जी इमदाद ते बि एतिराज़ करे साबित करे छॾियो त पाकिस्तान जी इक़्तिसादी तरक़ी खां ॾिनल आहे। पंजाब में तूफ़ान ऐं बरसात सबबि 221 हादसा थिया। 12 ॼणा फ़ौत, 153 ज़ख़्मी थिया। पंजाब एमरजेंसी सर्विसिस डिपार्टमेंट रिपोर्ट जारी करे छॾी। घरनि जूं छतियूं ऐं भितियूं किरण जा 61 ऐं ॿिज किरण जा 4 वाक़िया रिपोर्ट थिया। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जी इख़्तियारनि खे इमदादी सरगर्मियूं तेज़ करण जी हिदायत। DB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां इंसानी जानियूं ज़ाया थियण ते अफ़सोस जो इज़हार। सिंध ऐं बलोचिस्तान में गर्मी जी शिदत बरक़रार। नवाबशाह मुल्क जो गरम तरीन शहर। 46 डिग्री जी गर्मी में 52 डिग्री जी गर्मी महसूस कई वई। हैदराबाद में भी 46 डिग्री जी गर्मी 50 डिग्री सेंटीग्रेड जहिड़ी महसूस कई वई। दादू ऐं सखर में भी गर्मी पर 46 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। कराची में 36 डिग्री जी गर्मी 42 डिग्री जी महसूस कई वई। सेंट्रल पंजाब में गुज़िरी आयल तूफ़ान ऐं बरसात बाद गर्मी जो ज़ोर घटिजी वियो। मौसमियात खाते चयो आहे त इस्लामाबाद समेत पंजाब ऐं KP जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी रहंदो।
उमरकोट भरिसां टे ॿारड़ा तालाब में ॿुॾी फौत। हीराबाद स्टाफर्ड तालाब में वींझण दौरान टे ॿारड़ा ॿुॾी फौत थी विया। फौतनि में 12 वरनि जी चंद्रा धी चनेसर ओड, 11 वरनि जी अनीता धी कारो ओड, 10 वरनि जो संजय पुट बाबू ओड शामिल। वारसनि जो चवणु आहे त असां सिरनि जे बटन ते कमु कंदा आहियूं। गर्मी सबबि ॿारड़ा तालाब में वींझण विया त ॿुॾी विया। कुंडली भरिसां मेमण नाके वटि गर्मी सबबि शाख में वींझंदे पिरसन ॿुॾी फौत। थर जो ख़ूबसूरत ऐं नायाब पखी मोर सख़्त गर्मी ऐं पाणी जी खोट सबबि मरण लॻो। मिठी, नंगर पार्कर, डीपलो, इस्लामकोट, कलोई, चिल्हार समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में सवनि जी तादाद में मोर मरी विया। डिप्टी कंज़र्वेटर एजाज़ चयो आहे त मोरनि जे मरण वारो सिलसिलो रुकिजी चुको हो। हाणे गर्मी वधण सबबि ॿीहर मोर मरण लॻा आहिनि। हैदराबाद में पुरमज़ाहिमत ते हथियारबंदनि गोलियूं हणी हिकु शख़्स खे मरणी करे छॾियो। CCTV फुटेजिस में हथियारबंदनि खे फुर कंदे ॾिसी सघिजे थो। वाक़ियो बल्दिया थाणे जी हद में अखियुनि जी अस्पताल भरिसां पेश आयो। अवैस नुनारी घरवारी समेत मोटरसाइकिल ते वञी रहियो हो त ॿिनि मोटरसाइकिलनि ते सवार चइनि हथियारबंदनि रोके पुरलुट कई। जवाबदारनि मज़ाहिमत ते गोलियूं हणी अवैस नुनारी खे ज़ख़्मी करे छॾियो। वीडियो वायरल थियण बावजूदि जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। सिराणी भरिसां ॻोठ खे बाहि लॻण सबबि 5 घर सड़ी रख थी विया। ॻोठ नूर मोहम्मद लाखो में बाहि लॻण सबबि बेवा, आसद, पौरियत, अली अहमद लाखो, शबीर लाखो, शम्स ऐं बशीर लाखो जा घर सड़ी विया। ॻोठाणनि जो चवणु आहे त इतला बावजूदि फायर ब्रिगेड अमलो देरि सां पहुतो। हुननि पंहिंजी मदद पाइण तहत ॿियनि घरनि खे सड़न खां बचाए वरितो आहे। 5 घरनि जो अलॻि सड़ी वञण सबबि मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। सहायता जी अपील। ऐं कराची जे इलाइक़े कुरंगी चकरा ॻोठ में बिजली जी लोड शेडिंग जी सतायल शहरियुनि जो कलेक्ट्रेट ख़िलाफ़ धरणो। नासिर जमवट धरणे सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾांहुं वेंदड़ ट्रैफ़िक केतिरनि ई कलाकनि खां मुअतल। रहवासियुनि चयो आहे त हिकु त गर्मी जो आज़ार आहे, ॿियो वरी कलेक्टर बिना जवाज़ बिजली बंदि करे अज़ाब में मुब्तला करे छॾियो आहे। अख़्तियारियूं नोटिस वठनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भलेकार मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस वारी थियूं इटे वठो त शॉर्ट ब्रेक।